अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली रब्बी यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर व बिका नस्तईन आमीन या रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह असीं मुरक्किब इज़ाफ़ी ॾिसी रहिया आहियूं। पहिरें लेक्चर में असां तमामु बुनियादी शयूं ॾिसी छॾियूं हुयूं मुरक्किब इज़ाफ़ी जे हवाले सां। अॼु असीं इंशाअल्लाह उन जे मुतलिक़ कुझु वधीक शयूं ॾिसंदासीं। बुनियादी शयूं असां ॾिसी छॾियूं मुरक्किब इज़ाफ़ी जूं। हाणे जेके असीं कुझु शयूं ॾिसंदासीं उहे थोरियूं इज़ाफ़ी नोयत जूं आहिनि। अॼु असीं सभिनी खां पहिरीं ॾिसंदासीं त मुरक्किब इज़ाफ़ी में सिफ़त जो इस्तेमालु। जीअं मिसाल तौरु मुज़ाफ़ आहे त मुज़ाफ़ सां गॾु जेकॾहिं का सिफ़त थी लॻे त उहा कीअं लॻंदी, त उहो बि असीं ॾिसंदासीं। उन खां पोइ मुज़ाफ़ आहे या मुज़ाफ़ इले सां उन जी का सिफ़त आहे त उहा उन में कीअं लॻंदी मुरक्किब इज़ाफ़ी में, त उहो ॾिसी वठंदासीं। ग़ैर मुनसरिफ़ जेके मुज़ाफ़ जेकॾहिं ग़ैर मुनसरिफ़ हुजे त पोइ उन में छा तब्दीली ईंदी आहे। अहिड़े नमूने तस्निया या जमा मुज़ाफ़ हुजे त उन में छा तब्दीली ईंदी आहे, इहो असीं ॾिसंदासीं। ज़र्फ़ असीं ॾिसंदासीं ज़र्फ़ छा आहे, ऐं कुल हिकिड़ो लफ़्ज़ आहे कुल, क़ुर मजीद में इलाही इस्तेमालु थींदो आहे, उन खे बि असीं ॾिसंदासीं। ऐं ॿिया इंशाअल्लाह तव्हांजा कुझु होमवर्क आहिनि, त इंशाअल्लाह अॼु शुरू था करियूं। सभिनी खां पहिरीं असीं ॾिसूं था मुरक्किब इज़ाफ़ी में सिफ़त जो इस्तेमालु। यानी सिफ़त चाहे मुज़ाफ़ हुजे या मुज़ाफ़ इले, उन में कंहिंजी बि सिफ़त अची सघे थी, उहो असीं मिसालूं ॾिसंदासीं। पर जॾहिं बि मुज़ाफ़ जी सिफ़त अचे या मुज़ाफ़ इले, ॿी जंहिंजी बि सिफ़त ईंदी उहा मुरक्किब इज़ाफ़ी जे आख़िर में ईंदी। मिसाल तौरु पहिरीं असीं ॾिसूं था मुज़ाफ़ जी सिफ़त। मिसाल तौरु आहे वलदुल मुअल्लिमी सालिहु। हाणे ॾिसो, असीं खणी सिंपल पहिरीं रुॻो हिन खे ॾिसो, वलदुल मुअल्लिमी यानी उस्ताद जो पुटु। पर आऊं चवां थो उस्ताद जो नेक पुटु। हीउ वलद जेको आहे इन सां गॾु आऊं सिफ़त थो हणणु चाहियां। त सिफ़त जो क़ाइदो इहो आहे त हमेशह कंहिंजी बि हुजे, चाहे मुज़ाफ़ हुजे या मुज़ाफ़ इले जी, उहा आख़िर में ईंदी। ऐं सिफ़त जे मुतलिक़ असां पढ़ियो हो त जेको उहा मौसूफ़ जे चारई एतबार जे एतबार सां मौसूफ़ जे ताबे हूंदी आहे। हाणे वलद जी सिफ़त आहे अस्सालिहु। त हाणे अस्सालिहु वलद छा आहे, मार्फा आहे, त हीअ बि मार्फा। मार्फा की असांखे कीअं ख़बर पवंदी, हिन वलद जे मुज़ाफ़ इले जी हालत सां ख़बर पवंदी। त हीअ मार्फा आहे, वलद उहो रफ़ा में आहे त हीअ बि रफ़ा में, हीअ वलद मुज़क्कर आहे त अस्सालिह बि मुज़क्कर। अहिड़े नमूने चार ई पहलू जे हिसाब सां वलद वाहिद आहे त अस्सालिह बि वालिद आहे, वाहिद आहे। त इन सां असांखे ख़बर पवंदी त अल वलदुल मुअल्लिमी सालिहु। हाणे हीउ ॾिसो, अल मुअल्लिमी जी सिफ़त नथी थी सघे, छो त अल मुअल्लिमी हालत जर में आहे ऐं अस्सालिहु हालत रफ़ा में आहे। त इन मां असांखे ख़बर पइजी वई त हीअ जेका सिफ़त आहे उहा वलद जी आहे, मुज़ाफ़ जी सिफ़त आहे। त उस्ताद जो नेक पुटु वलदुल मुअल्लिमी सालिहु, उस्ताद जो नेक पुटु, ही अस्सालिहु वलद जी सिफ़त आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असीं ॾिसूं मुज़ाफ़ इले जी सिफ़त कीअं थींदी। साॻी नमूने हिकिड़ो ॾिसो, सिफ़त कंहिंजी बि हुजे उहा आख़िर में ईंदी। उहो ई क़ाइदो आहे, उहा आख़िर में ईंदी मुरक्किब इज़ाफ़ी जी। मुज़ाफ़ जी सिफ़त हूंदी त उन जे चारई पहलू जे हिसाब सां हूंदी। मुज़ाफ़ इले जी सिफ़त हूंदी त उहा वरी मुज़ाफ़ इले जे चारई पहलू जे हिसाब सां हूंदी। हाणे ॾिसो वलदुल मुअल्लिमी सालिही, नेक उस्ताद जो पुटु। हाणे हिते पहिरीं पुट जो नेक, नेक उस्ताद जो नेक पुटु। हाणे उस्ताद सां बि असां सिफ़त हणूं, मुअल्लिम सां बि सिफ़त हणूं, त उन जे हाणे ॾिसो मुअल्लिम हालत जर में आहे त सिफ़त बि हालत जर में अची वई। चारई पहलू जे हिसाब सां अस्सालिही मुअल्लिम जे मुताबिक़ आहे, त वलदुल मुअल्लिमी सालिही त नेक उस्ताद जो पुटु। ठीकु आहे। वलदुल मुअल्लिमी सालिहु हिते वरी उस्ताद जो नेक पुटु। त हाणे हीअ अस्सालिह जेका आहे मुअल्लिम जी सिफ़त आहे। ही उम्मीद तव्हांखे ख़बर सम्झ में अची वियो हूंदो। त सिफ़त ॿिन्ही जी अची सघे थी, चाहे मुज़ाफ़ जी हुजे या मुज़ाफ़ इले जी। ऐं हमेशह सिफ़त मुरक्किब इज़ाफ़ी खां पोइ ईंदी आहे, मुज़ाफ़ मुज़ाफ़ इले खां पोइ ईंदी आहे। ऐं मुज़ाफ़ जी सिफ़त हूंदी त उन जे चारों पहलू जे हिसाब सां ईंदी, त उन मां असीं सुञाणे वेंदासीं त भई मुज़ाफ़ जी सिफ़त आहे। जेकॾहिं मुज़ाफ़ इले जे पहलू जे हिसाब सां आहे, उन जहिड़ी आहे जी सिफ़त, त पोइ असीं सुञाणींदा भई हिन जो मौसूफ़ मुज़ाफ़ इले आहे। हाँ जेकॾहिं मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़ इले ॿिन्ही जी सिफ़त हुजे, पोइ कीअं थींदी, पोइ असांखे कीअं ख़बर पवंदी। त इन जो क़ाइदो ईअं ई आहे, हिकिड़ो त बाद में ईंदी, हिकिड़ो त आख़िर में मुरक्किब खां पोइ पहिरीं मुज़ाफ़ इले जी सिफ़त ईंदी ऐं पोइ मुज़ाफ़
त पहिरीं मुज़ाफ़ इलैहि जी सिफ़त ईंदी, उन खां पोइ मुज़ाफ़ जी सिफ़त ईंदी। मिसाल तौरु वलदुल मुअल्लिमिस सालिहि अस्सालिहु, वलदुल मुअल्लिमिस सालिहि सालिहु, नेक उस्ताद जो नेक पुटु। ठीकु आहे। हाणे ही अस्सालिहि इहो हिन अल मुअल्लिमी जी सिफ़त आहे। ठीकु आहे। ऐं ही सिफ़त पंहिंजे मौसूफ़ जे चइनी एतबार सां हिन जे मुताबिक़ आहे। हाणे ही अस्सालिहु इहो वरी इहो वरी वलदू जी सिफ़त आहे। त इन मां असांखे ख़बर पइजी वई त वलदुल मुअल्लिम सालिह सालिहु, नेक उस्ताद जो नेक पुटु। वलदुल मुअल्लिम यानी मुअल्लिम जो पुटु। ठीकु आहे, उस्ताद जो पुटु। वलदुल मुअल्लिम सालिह, नेक उस्ताद जो पुटु। वलदुल मुअल्लिम सालिह सालिहु, नेक उस्ताद जो नेक पुटु। त इन मां पहिरीं मुज़ाफ़ इलैहि जी सिफ़त ईंदी, पोइ मुज़ाफ़ जी सिफ़त थी। अल्हम्दुलिल्लाह इहो असां ॾिसी छॾियो त जॾहिं सिफ़त इस्तेमालु थींदी त पोइ उन में हमेशह मुरकब खां पोइ ईंदी आहे, ऐं पहिरीं उन खां पोइ मुज़ाफ़ जी हूंदी त उन जे मुताबिक़ हूंदी, मुज़ाफ़ इलैहि जी हूंदी त चारि पहलू जे उन हिसाब सां हूंदी। ग़ुलामु ज़ैदिन सादिक़ी, ग़ुलामु ज़ैदिन यानी ज़ैद जो ग़ुलाम। वरी असीं हाणे अॻियां सिफ़त आई आहे ग़ुलामु ज़ैदिन सादिक़ी, हाणे असादिक़ी हालत जर में आहे त यानी ही मुज़ाफ़ इलैहि जी सिफ़त आहे, यानी सचे ज़ैद जो ग़ुलाम। ठीकु आहे, सचे ज़ैद जो ग़ुलाम। उन खां पोइ नजारुल हारति सादिक़ु, नजारुल हारति, नजार चइबो आहे वाढे खे, हारति यानी पाड़े जो वाढो। असादिक़ु हाणे कंहिंजी सिफ़त थींदी, ही सिफ़त आहे वाढे जी, नजार जी, यानी सचे पाड़े जो सचो वाढो। सादिक़ु यानी सचो ईमानदार। त हारती, नजारुल हारती यानी पाड़े जो वाढो, मोहल्ले जो वाढो। ऐं नजारुल हारति सादिक़ु, पाड़े जो सचो वाढो, ईमानदार वाढो, या ईअं चओ। लौनुल वरदी अहमरु, लौन चइबो आहे रंग खे, वरद यानी गुल, गुल जो रंग, अहमर ॻाढ़ो। हाणे ही जेको सिफ़त आहे लौन जी, त गुल जो ॻाढ़ो रंग, लौनुल वरदी अहमरु यानी गुल जो ॻाढ़ो रंग। उन खां पोइ तीबु तआमि तरीय जय्यिदु, हाणे हिते तव्हां ॾिसो, हिते वरी मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़ इलैहि ॿिन्ही जी सिफ़त आई आहे। तीब चइबो आहे ख़ुशबू खे, तआमी, तीबु तआमी ही मुज़ाफ़ ही मुज़ाफ़ इलैहि यानी खाधे जी ख़ुशबू। ताम तरीजी, हाणे ही तरीजी हिन वरी मुज़ाफ़ इलैहि जी सिफ़त आई आहे। तरी चइबो आहे ताज़े खे, यानी ताज़ो खाधो। तीब ताम तरी, ताज़े ताम जी ख़ुशबू। तरीजी जय्यिदु, हाणे ही वरी ॿी सिफ़त आई आहे, ऐं जय्यिदु ही रफ़ा में आहे ऐं तीब बि रफ़ा में आहे। त जय्य चइबो आहे उम्दा खे, यानी हाणे हिन जो तर्जुमो छा थींदो, ताज़े खाधे जी उम्दा ख़ुशबू। हूअं त तर्जुमो तीबु तामी यानी खाधे जी ख़ुशबू। हाँ, ताम जी सिफ़त आहे तरीय यानी ताज़े खाधे जी ख़ुशबू, ऐं जय्यिद आहे तीब जी सिफ़त, त ताज़े खाधे जी उम्दा ख़ुशबू। त हिन में मुज़ाफ़ जी सिफ़त आई आहे ऐं मुज़ाफ़ इलैहि जी सिफ़त। उन खां पोइ क़ुरान मजीद जी आयत आहे हदीसु ज़ईफ़ी इब्राहीमल मुकरमीन। हाणे ही वरी मुरकिबे जेको असां ॾिठो हो पोइ भेरे, पेचीदा मुरकब। हाणे उन पेचीदा मुरकब जे हवाले सां आयो आहे हदीसु ज़ईफ़, हदीसु यानी ॻाल्हि, ज़ईफ़ चइबो आहे महिमान खे। ज़ईफ़ इब्राहीम, इब्राहीम जे महिमाननि जी ॻाल्हि। ठीकु आहे, इब्राहीम जे महिमाननि जी ॻाल्हि। हाणे ही जेको मुकरमीन जेको आहे, इहो वरी आहे हिन ज़ईफ़ जी, ज़ईफ़ जी जेका आहे उन जी सिफ़त आहे। त इब्राहीम जे मुअज़्ज़ज़ महिमाननि जी ॻाल्हि, हूअं त इब्राहीम जे महिमाननि जी ॻाल्हि, पर हाणे थी वेंदो इब्राहीम जे मुअज़्ज़ज़ महिमाननि जी ॻाल्हि। ही जेको विच वारो ज़ईफ़ आहे उन जी ही माना इन जी सिफ़त आहे। ठीकु आहे। उन खां पोइ हाणे असीं ॾिसूं था ग़ैर मुनसरिफ़ मुज़ाफ़। मथे असां ॾिठो हो त मुरकिब इज़ाफ़ी में कीअं सिफ़त इस्तेमालु थींदी आहे। हाणे असीं ॾिसूं था मुज़ाफ़ जेकॾहिं ग़ैर मुनसरिफ़ हूंदो त छा। ग़ैर मुनसरिफ़ इस्म जेकॾहिं मुज़ाफ़ हुजे त हालत जर में ज़ेर क़बूल कंदो आहे। ठीकु आहे, त जेकॾहिं ग़ैर मुनसरिफ़ इस्म मुज़ाफ़ हुजे, इन जो असीं ॾिसूं था मिसाल तौरु हाणे मसाजिदू, मसाजिदा, मसाजिद असांखे यादि हूंदो त हाणे इहो ग़ैर मुनसरिफ़ आहे, हालत जर में बि ज़बर लॻंदी आहे। पर जॾहिं इहो मुज़ाफ़ हुजे,
इहो यादि रखो, मुज़ाफ़ इलैहि न, सिर्फ़ु मुज़ाफ़। त अबवाबु मसाजिदिल्लाहि, हाणे अबवाबु मसाजिदिल्लाहि, अल्लाह जे मस्जिदुनि जा दरवाज़ा। हाणे हीउ जेको मसाजिद आहे हो पोएं जे लाइ त मुज़ाफ़ इलैहि आहे, पर अॻियां जे लाइ मुज़ाफ़ आहे। ठीकु आहे, अबवाबु मसाजिदिल्लाहि, त अल्लाह जे मस्जिदुनि जा दरवाज़ा। त हाणे हीउ मुज़ाफ़ पियो थिए, मुज़ाफ़ पियो थिए हिन जे लाइ, उन करे सिर्फ़ु मुज़ाफ़ हूंदो त पोइ हिन खे, सिर्फ़ु मुज़ाफ़ इलैहि हूंदो त पोइ हिन खे माना कोन थींदो, पोइ हिन खे ज़ेर कोन क़बूल कंदो। मिसाल तौरु अबवाबु मसाजिद, हाणे त मुज़ाफ़ आहे, मुज़ाफ़ इलैहि आहे, त अबवाबु मसाजिद मस्जिदुनि जा दरवाज़ा। त मुज़ाफ़ इलैहि में हिन खे कोन थींदो, सिर्फ़ु मुज़ाफ़ जॾहिं थींदो तॾहिं। त अबवाबु मसाजिदिल्लाहि, अल्लाह, हाणे हीउ जेको मुज़ाफ़ पियो थिए अल्लाह जे लाइ, त हिते मुज़ाफ़ कोन पियो थिए, त इन करे हिन खे ज़ेर क़बूल कोन कई आहे। उन खां पोइ अबवाबुल मसाजिदी, हाँ यादि रखो ग़ैर मुनसरिफ़ जेको हूंदो आहे उन में हालत रफ़ा में पेश लॻंदी आहे, नसब में ज़बर ऐं जर में ज़बर। पर ॿ शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते हालत जर में बि ज़ेर क़बूल कंदो आहे। हिकिड़ो तॾहिं जॾहिं अलिफ लाम लॻंदो, अलिफ लाम लॻंदो, अल मसाजिदु अल मसाजिद, वरी अल मसाजिद, इहो असां वुसअत में पढ़ी चुका आहियूं। हाणे ॿी एक्सेप्शन वरी अॼु असां पढ़ी आहे, त जॾहिं मुज़ाफ़ थींदो तॾहिं, त हाणे हिते हो त अबवाबु मसाजिदिल्लाहि। हाणे हिते जेको अबवाबुल मसाजिदी आहे, हिते ही आहे मुज़ाफ़ इलैहि, ठीकु आहे, मुज़ाफ़ इलैहि आहे, पर तॾहिं बि हालत जर में पियो अचे। छो त ही अलिफ लाम जे करे हालत जर में आयो आहे, ही मुज़ाफ़ इलैहि आहे इन जे करे कोन आयो आहे, ही त अलिफ लाम जे करे हालत जर में आयो आहे। उमेदु आहे तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। बुनियादी शइ इहा आहे त ग़ैर मुनसरिफ़ जेके इस्म हूंदा आहिनि उहे ॿिनि हालतुनि में ज़ेर क़बूल कंदा आहिनि, हिकिड़ो अलिफ लाम, ॿियो जॾहिं मुज़ाफ़ थी अचनि। मिसाल तौरु तआमुल फ़ुक़रा इल मसाजिदी तय्यिबुन, यानी मस्जिद जे जेके फ़ुक़रा जेके आहिनि ग़रीब, त उन्हनि जो ताम, मस्जिदुनि जे फ़ुक़रा जो ताम पाक आहे। त हिते बि अल मसाजिदी जेको आयो आहे अलिफ लाम जे करे, इहो वरी उन जे करे हीअ हालत जर में आयो आहे मसाजिदी। हाणे असीं ॾिसूं था तस्निया जमा मुज़ाफ़। अॼु उमूमन मुज़ाफ़ जे मुतलिक़ कुझु बुनियादी शयूं आहिनि ऐं सभु इज़ाफ़ी शयूं आहिनि, जेकॾहिं हिननि खे असांजो बुनियादी लेक्चर पोयूं हो जंहिंमें असां मुरकिब इज़ाफ़ी पढ़ियो, अॼु ई कुझु इज़ाफ़ी शयूं आहिनि। सिफ़त जो इस्तेमालु थींदो त पोइ छा थींदो, ऐं उन खां पोइ हाणे तस्निया जमा थींदो त उन में मुज़ाफ़ जो छा आहे, त इहो असीं ॾिसूं पिया। हाणे जॾहिं असीं ॾिसंदा आहियूं तस्निया ऐं जमा, त उन में आनी या आइनी जो थींदो आहे, वरी जमा में ऊन इन जो इज़ाफ़ो थी वेंदो आहे। त इन्हनि में जेको आख़िर में जेको नून आहे न, इन खे चइबो आहे नून एराबी, इन्हनि खे नून एराबी चइबो आहे। त जॾहिं बि को बि अहिड़ो को तस्निया या जमा जो सीगो मुज़ाफ़ थींदो आहे न, त उन में इहो नून एराबी किरी पवंदो आहे, नून एराबी इहो ख़तमु दूर थी वेंदो आहे, किरी पवंदो आहे। मिसाल तौरु हाणे बाबानिल बैती, बाबुन हो यानी दरवाज़ो, हाणे बाबानी यानी ॿ दरवाज़ा, बाबानिल बैती नज़ीफ़ानी यानी घर जा ॿ दरवाज़ा साफ़ सुथरा आहिनि, पर हाणे जेको नून आहे इहो किरी पवंदो, त इहो थींदो बाबल बैती। ऐं अलिफ पढ़ण महिल त असांखे लॻे, पर हिते अलिफ आहे, बाबल बैती, नून ही ज़ेर नी किरी पवंदो, बाबल बैती नज़ीफ़ानी, घर जा ॿई दरवाज़ा साफ़ आहिनि। अहिड़े नमूने जॾहिं असीं ही रफ़ा में या नसबी जर में मिसालूं करियूं, इन बाबैनिल बाबानी बाबैनी बाबैनी, हाणे जेको नून ज़ेर नी आहे इहो किरी पवंदो, त थींदो इन बाबैल बैती नज़ीफ़ानी। हिते छो त अलामत सुकून हुई, उनखे ज़ेर में कन्वर्ट करे छॾियो हिते, त पढ़ण जे लाइ आसानी थिए। ॿ जस्मूं वरी जमा थींदियूं, त पोइ जज़म खे वरी हटायो, हुते ज़ेर ॾेई छॾिबी आहे। इन बाबैल बैती नज़ीफ़ानी, त नून एराबी किरी पवंदो आहे जॾहिं हीअ थींदो। उन खां पोइ असीं जमा में बि ॾिसूं था, मिसाल तौरु मुस्लिमूनल मसाजिदी सादिक़ून, मस्जिदुनि जा मुसलमान सचा आहिनि, त हीउ जेको नून एराबी आहे किरी पवंदो, मुस्लिमुल मसाजिदी सादिक़ून, इहो लिखिबो कोन, जॾहिं मुज़ाफ़ थींदो नून एराबी किरी पवंदो। मिसाल तौरु वरी जॾहिं असीं नसब में ॾिसूं, इनल मुस्लिमीनल मसाजिदी सादिक़ून, साॻियो ई मुसलमान, यकीनन मस्जिदुनि जा मुसलमान सचा आहिनि। हाणे जेको नून एराबी किरी पवंदो, इन मुस्लिमिल मसाजिदी सादिक़ून। लिखण महिल पढ़ण महिल असांखे लॻे मतां ई वाहिद आहे, पर लिखण महिल हू असां ॾिसंदासीं त हुन में ख़बर पइजी वेंदी त न ही जमा जो सीगो आहे। अहिड़े नमूने क़ुरान मजीद में ही जेका आयत आहे तब्बत यानी तबाह थियनि, टुटनि, यदा अबी लहब, हाणे ही असुल में यदानी हो, यानी
अबू लहब जा ॿई हथ, पर जॾहिं ही मुज़ाफ़ यदानी थियो त उन में नून एराबी किरी पियो, यदा अबी लहब जा ॿई हथ टुटनि। हाणे असीं ज़र्फ़ था ॾिसूं, ॾिसो ही उहे लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके वक़्त ऐं जॻह खे बयानु कंदा आहिनि, ठीकु आहे, कंहिं माना कंहिं बि जे न मुतलिक़ वक़्तु ऐं जॻह खे बयानु कंदा आहिनि। ऐं ही बि जेके हूंदा आहिनि मुज़ाफ़ थी ईंदा आहिनि, उमूमन मुज़ाफ़ थींदा आहिनि, हालत नसब बि हिन जी उमूमन रहंदी आहे। मिसाल हाणे ही लफ़्ज़ आहिनि फ़ौक़ यानी मथे, मिसाल तौरु असीं ॾिसूं न फ़ौक़ ख़ल्फ़, ऐं बाद इंद, तहत, वराअ, बैन, मा माना सां गॾु, वराअ यानी पोयां, बैन हाणे अमाम साम्हूं। हाणे ही माना जॻह खे या उनखे शोभा कनि, वक़्त खे। क़ब्ल अॻियां, क़ब्ल हौल इर्द गिर्द, तिल्क़ा यानी तरफ़। त ही जॻह या वक़्त खे बयानु कंदा आहिनि ऐं ही मुज़ाफ़ थी ईंदा आहिनि। कुझु मिसालूं असीं ॾिसूं था, मिसाल तहत शजरती यानी वण जे हेठि, तहत चइबो आहे हेठि खे। इन अल्लाह मा साबिरीन, यकीनन अल्लाह साबिर करण वारनि सां गॾु आहे। मा ज़र्फ़, तहत ही ज़र्फ़, इहे मुज़ाफ़ थी ईंदा आहिनि। इंदल मस्जिद ही इंद वरी ज़र्फ़, इंदल मस्जिद हराम, मस्जिद हराम वटि। हुआ इंद अल्लाह अज़ीम, उहे अज़ीम अल्लाह वटि आहे। हाणे वरी असीं ॾिसूं था कलमा कुल, ही बि मुज़ाफ़ थी ईंदो आहे, ज़र्फ़ वांगुरु ही बि मुज़ाफ़ थी ईंदो आहे। मिसाल तौरु कुल्लु नफ़्सिन, हर नफ़्स ज़ाइक़तुल मौत, हाणे ॿई मुरकब इज़ाफ़ी आहिनि, मुज़ाफ़ मुज़ाफ़िले मुज़ाफ़िले पूरो। हर नफ़्स यानी हर जान, ज़ाइक़तुल मौत, मौत खे चखण वारी आहे। ही बि मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़िले, त हिते कुल मुज़ाफ़ थी आयो आहे ऐं नफ़्सिन वरी मुज़ाफ़िले। हर सूरह आल इमरान जी जामे आयत आहे। वहुव बिकुल्लि शैइन अलीम, ऐं उहो बिकुल्लि शैइन हर शइ ते जो ख़ूब इल्मु रखण वारो आहे। ऐं कुल मुज़ाफ़ थी ईंदो आहे। कुल्ली हुमज़तिन लुमज़तिन, हर गिला गिबत या तानू, त इहो सूरह हुमज़ा में आयो आहे न, वैल आहे उन्हनि जे लाइ, ली कुल्ली हर उन जे लाइ, कुल्ली हुमज़तिन ही मुज़ाफ़ वरी मुज़ाफ़िले, वरी उनजो ॿियो मुज़ाफ़िले ही हुमज़ा, हुमज़तिन लूमज़ा, हुमज़ा चइबो आहे गिला गिबत खे, ऐं लूमज़ा यानी तानू साम्हूं कंहिंजे मुतलिक़ का ॻाल्हि चवणु। त कुल बि मुज़ाफ़ थींदो आहे, ज़र्फ़ बि उहो मुज़ाफ़ थी ईंदा आहिनि। कुल त हालत रफ़ा में बि थींदो आहे, हालत जर में नसब में बि अची सघे थो। ज़र्फ़ उमूमन हालत नसब में हूंदा आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह अॼु असां मुख़्तलिफ़ शयूं ॾिठियूं। हेसि ताईं असां जेके मुरकिब इज़ाफ़ी जा जेके कुझु क़ाइदा ॾिठा आहिनि, उन्हनि खे तव्हां लिखो इनशाअल्लाह हिकु जॻह ते, त तव्हांखे ज़हन में थी वेंदा। ऐं तव्हांजो होमवर्क आहे, उन खां अलावा सूरह मुतफ़िफ़ीन जो तव्हां तर्जुमो ऐं तशरीह पढ़िजाओ। उनजे मुतलिक़ असां पहिरीं ॾिठो, को बि आसान तर्जुमो तव्हां पढ़ो, वेबसाइट वग़ैरह जो बि ज़िक्र अची चुको हो अॻु में, त उन्हनि में तव्हां ॾिसो इनशाअल्लाह, इनखे तव्हां पढ़ो। त अल्हम्दुलिल्लाह अॼु असां मुख़्तलिफ़ शयूं ॾिठियूं। मुरकिब इज़ाफ़े में सिफ़त जे इस्तेमाल जे मुतालिक़ ॾिठो, वरी ग़ैर मुनसरिफ़ मुज़ाफ़ असां ॾिठो, त उन जा छा क़ाइदा आहिनि। त जॾहिं मुज़ाफ़ थींदो आहे त पोइ उहो हालत जर्म ज़ेर क़बूल कंदो आहे। तस्निया ऐं जमा में जॾहिं मुज़ाफ़ थी ईंदा आहिनि, तस्निया ऐं जमा जा सीगा, त उहे नून एराबी उन्हनि जो किरी पवंदो आहे। ज़र्फ़ ॾिठा असां, त उहे बि मुज़ाफ़ थी ईंदा आहिनि। कुल हर्फ़ कुल बि इहो थी ईंदो आहे, मुज़ाफ़ थी ईंदो आहे। ऐं तव्हांखे होमवर्क अल्हम्दुलिल्लाह ॾिठो। का शइ न सम्झ में आई तव्हां ज़रूरु पुछो। जज़ाकल्लाहु ख़ैरन, सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।